नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्त असीं तव्हांखे जरवार में ख़बर ॾींदा हलूं त मीरपुर माथेले तालुक़े में खिपरो जे असिस्टेंट कमिश्नर असगर शाह पारां अवामी न्यूज़ जे चेयरमैन अब्दुल रज़ाक राजपूत सां कयल बदतमीज़ी ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। मीरपुर माथेले में खिपरो जे असिस्टेंट कमिश्नर असगर शाह पारां अवामी न्यूज़ जे सरवाण अब्दुल रज़ाक राजपूत सां कयल बदतमीज़ी ऐं अवामी न्यूज़ जे लोगोनि खे धिका ॾियण ख़िलाफ़ भिटाई मीडिया सेंटर मीरपुर ख़ास जे सहाफ़ियुनि पारां सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते जावेद लाशारी, अवामी न्यूज़ जे रिपोर्टर मुजाहिद गबोल, माशूक छजण, सईद चांडियो, गुलाम मुस्तफ़ा मेहर ऐं ॿिनि चयो त हक़ सच लिखण ते अवामी न्यूज़ जे सरवाण मोहतरम जनाब अब्दुल रज़ाक राजपूत खिपरो जे एसी पारां बदतमीज़ी कई वई, जंहिंजी असीं सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं मुतालबो करियूं था त हिन बदमस्त ऐं असिस्टेंट कमिश्नर खे हटायो वञे ऐं इन जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे, न त ॿी सूरत में सहाफ़ियुनि पारां सरापा एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।